तो तव्हां ॾिसंदो शहरनि में माण्हू दुकाननि ते वेठा हूंदा त केॾी महिल किथे वेठा हूंदा, पर तव्हां त ख़ुशकिस्मत इंसान आहियो। हीअ मदीने वारे साईं जी महिरबानी आहे। इहा अलाह से तव्हांखे हिकिड़ो सम्झो त इन प्रोग्रामनि में इहे पाण मालिक घुराइनि था। इहा असांजी तव्हांजी वस जी ॻाल्हि न आहे। मूं सवेर बि अर्ज़ु पियो कयो त असांजो बुनियादी जेको मक़सदु आहे उहो प्रोग्राम रखण जो मक़सदु इहो हो त उन में बि दोस्तनि सां मुशावरत थी ऐं इहो ई मुशावरत थी त असां हर साल इन जामिया मोहम्मदिया मां 12 रबीउल अव्वल शरीफ़ जे सिलसिले में शाम जो रैली कढूं ऐं उन जो वजूहात इहो आहे जो रैली कढी ऐं मुख़्तसर महफ़िल मिलाद मुस्तफ़ा जो एहतमाम थिए। छो जो हर साल इन शाहपुर जहानिया में 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं पहिरीं जी राति हर साल जलसो थींदो आहे। तव्हांखे ख़बर हूंदी, पर काफ़ी टाइम खां वठी करे पोइ कंहिंजा दोस्तनि जा मामलनि जे करे पोइ प्रोग्राम रुकिजी वियो ऐं असां इंशाअल्लाह साईं हज़रत अल्लामा हाफ़िज़ अताउल्लाह बुगो साहब ऐं मोहतरम जनाब साईं मौलाना मुफ्ती मंठार सुमरो साहब ऐं हाफ़िज़ राशिद हुसैन साहब, हाफ़िज़ रियासत मुस्तफ़ा या जेके बि दोस्त आहियो सभु गॾिजी करे असां उन्हनि मुशावरत कईसीं त बाबा हीउ प्रोग्राम हीअ असांजो अहले सुन्नत जो मर्कज़ आहे। जेकॾहिं हिते ई मिलाद शरीफ़ जो प्रोग्राम न थींदो त पोइ असांजी इहा कहिड़ी आहे मुस्लमानी आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद में तव्हां ॾिसंदो त ॿियनि शहरनि में शाहपुर जहानिया खां अलावा वेंदो, तव्हां नवाबशाह में वञो, मोरे में वञो, हर जॻह ते तव्हांखे लाइटिंग मिलंदी, तव्हांखे चरागाह मिलंदो, तव्हांखे उते हर जगह ते पैना फ्लैश मिलंदा। काफ़ी वॾा वॾा मां तव्हां हिन पका चांग वारे पासे तव्हां सां जलसनि ते बीठा आहियूं त उते त वॾा वॾा गेट लॻल आहिनि, पर अफ़सोस असांजे मुस्लमाननि ते आहे जो असां पंहिंजे घरनि जे मथां महबूब जे मीलाद जो झंडो हणणु पसंदि नथा कयूं, गाॾी ते झंडो हणणु पसंदि नथा कयूं। सियासी जलसो हुजे या पोइ हर सियासी पार्टी जो झंडो हूंदो आहे, पर हीउ त उहो झंडो आहे जेको असांजी क़यामत जे ॾींहुं शफ़ाअत कंदो। ॾाढे जो सुभान अल्लाह। जेको दुनिया में तव्हांखे कमु अचे उनजे लाइ तव्हां नारा भणो, पर जेको क़बर ऐं क़यामत में कमु ईंदो उनजे लाइ असां नारा न हणो। सो तव्हां मां घणी लंबी तकीर आहियां, मां एॾो वॾो ख़तीब कोन आहियां, पर वरी मुख़्तसर हाज़िरी करण जे लाइ बुनियादी तव्हांखे मक़सदु सम्झाइणु चाहियां थो त मीलाद मुस्तफ़ा जो असांजे बुनियादी मक़सदु इहो आहे त हीअ अहले सुन्नत जो बुनियादी मर्कज़ आहे। हज़रत मुफ़स्सिर क़ुरान बुलबुल मदीना अल्लाह से वॾी उन्हनि खे ख़िज़ी हयाती ॾे ऐं सनन जो सायो असां अहले सुन्नत जमात जे मथां तव्हां देर दाइम रखे। सनन जा लख़्ते जिगर मुफ़स्सिर क़ुरान जा लख़्ते जिगर नाइब बुलबुल मदीना उस्तादुल उलमा हज़रत क़िबला से मुफ्ती उबैदुल्लाह दारी साहब उहे माशाअल्लाह तमामु सॼी सिंध में बलोचिस्तान में दीन जो कमु कनि पिया। उन सां गॾोगॾु असांजो बुनियादी मक़सदु आहे त बाबा अहले सुन्नत पाण में सुन्नी बदी इतफ़ाक़ थियूं ऐं हिक ॿिए सां इताद कयूं। असांजा काफ़ी पेशवा में या काफ़ी दोस्त इहो हूंदा त हर को पंहिंजी अॻवानी में रैली कढे, असांखे क़यादत जी का ज़रूरत कान्हे। मथां इहो तव्हां सम्झो त बाबा असां पाण क़यादत था कनि थियूं। असां अल्हम्दुलिल्लाह क़यादत मदीने वारे साईं जी आहे, जंहिंजो मीलाद आहे उन्हनि जी असांखे क़यादत आहे, असांखे ॿिए कंहिंजी परवाह न आहे। इज़त दिलत अलाह जे हथ में आहे या तव्हांजे असांजे हथ में न आहे। मालिक जी मर्ज़ी आहे जेका उहो कमु वठे। सो बुनियादी मक़सदु इहो आहे त असां सभु जेके शहर में मौजूदु आहियूं असांजो बुनियादी इहो इतफ़ाक़ कयूं त हर साल वांगुरु हिकिड़ी गॾियल इज्तिमाही रैली निकिरंदी। उन खां पोइ हर साल 12 रबीउल अव्वल जे ॾींहुं हिन शहर में बुनियादी शहर में हिकिड़ी तंज़ीम थियणु खपे जंहिंजो मक़सदु इहो मीलाद मुस्तफ़ा जे नाले सां ऐं उन सां गॾोगॾु असांजो प्रोग्राम थियणु खपनि मुख़्तलिफ़ मौज़ूआत ते, सहाबा किराम जे मौज़ूआत ते, सहाबा किराम जे मौज़ूआत ते असां ॿुधो ई कोन्हे। सो जंहिं 4 यारनि जे मौज़ू ते जलसो थियणु खपे। इंशाअल्लाह ताला अवां सभिनी जी कोशिशि हूंदी त इंशाअल्लाह इहे प्रोग्राम थींदा ई जारी रहंदा। असां तमामु शुक्रगुज़ार आहियूं तव्हांजा ऐं सभिनी दोस्तनि जा जिन पंहिंजो क़ीमती टाइम कढी असांखे कुझु लम्हात असांखे ॾिना। हींअर नाते रसूल मक़बूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पेश करण जे लाइ ऐं ख़ुदि दावत थो ॾियां असांजे सिंध जे मशहूर ऐं मरूफ़ नाथ ख़ान मोहतरम जनाब कासिर नवाज़ कलोड़ साहब खे त उहो पाण अची सोणे अंदाज़ में अवां असांखे झुमाईंदा। तव्हां सभु इंशाअल्लाह वेठा हुजो। इंशाअल्लाह मुख़्तसिर खां पोइ असांजा ॿ ख़तीब आहिनि उहे 5-5 मिंट ॻाल्हाईंदा। तव्हांजो घणो टाइम कोन था वठो, उन खां पोइ दुआ थींदी, सलातो सलाम थींदो। तो इंशाअल्लाह तव्हां पंहिंजी जॻह ते वेही रहो। अदब सां ही नात ख़ाना असांजो फ़र्ज़ु आहे त हिनखे असां दाद ॾियूं, हिनजो असां क़दुरु कयूं। मोहतरम जनाब कासिर नवाज़ कलोड़ो ऐं मां फ़कीर मुहर्रम खे बि गुज़ारिश कंदो त संदसि साथ ॾे ऐं गॾिजी करे पंहिंजी हाज़िरी पेश कराए। हिकु ज़ोरदार नारो लॻायो, नारे तकबीर। ॿियो आवाज़ त शाहपुर खां कोन टुपंदी, तव्हां त हिते ई सुस्त लॻा पियो। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, नारे पीर। सरकार जी आमद, वतन के मथे करे सरकार जी आमद,
सुहणे जी आमद, मक्की जी आमद, मरहबा या मुस्तफा।